बंदो नथो ॾेई सघे। रोटी कपिड़ा मकान अल्लाह ताला जी ज़ात ॾेई थी सघे, बंदो नथो ॾेई सघे। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो मंशूर आहे त पीअण जो पाणी साफ़ मिले हर कंहिंखे, हेल्थ हर कंहिं लाइ बहितर खां बहितर थी सघे, जेको सेक्टर हेल्थ जो आहे उन में डॉक्टर सुठा हुजनि ऐं बेसिक हेल्थ यूनिट ताईं चङी फैसिलिटी हुजे। तालीम जो मयार सुठो हुजणु खपे त जीअं अमीर या ग़रीब जे औलाद में को तालीम जी मयार जो फ़र्क़ु न हुजणु खपे। एग्रीकल्चर सेक्टर में रबी ख़रीफ़ जे फसल जे वक़्त जे हिसाब सां पाणी सही मिले, वक़्ताइतो पाणी जॾहिं मिलंदो त फसल बि सुठी थी सघंदी। 2002 में फंक्शनल लीग जे सिंध अंदरि क़यादत संभालण खां पोइ पहिरियों भेरो पार्टीअ जमाती बुनियादनि ते आम चूंडनि में हिसो वरितो ऐं सूबाई असेंबली जूं 16 ऐं क़ौमी असेंबलीअ जूं 5 सीटूं हासिल करे वरितियूं, जॾहिं त 5 ज़िलनि में ज़िलई हुकूमतूं क़ाइमु करण में कामयाबी माणी। पंहिंजो क़ीमती वोट फंक्शनल मुस्लिम लीग खे ॾेई कामयाब बणायो। जेके असांजा दोस्त पंहिंजे वोटनि जो इस्तेमालु नथा कनि, मुंहिंजी गुज़ारिश आहे त हू पंहिंजे क़ीमती वोट जो इस्तेमालु कनि त जीअं उन्हनि खे सुठी वोट मिली सघे। इहो ई फंक्शनल मुस्लिम लीग जो पैगाम आहे। इहो ई हर घर घर वञी तव्हां बि अॻिते ॾियो।